बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। कानपुर वेझो नापरकोट थाने जी हद में पुराने तकरार तां तेगानी ऐं बिजाराणी बरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। फायरिंग के नतीजे में ॿ वाटेड़ू काबिल शेख ऐं इमरान मीरानी क़तल, जॾहिं त शहजादो सब्ज़ोई ऐं साईं बख्श ज़ख्मी, खानपुर अस्पताल मुंतकिल। वाक़े बाद इलाके में खौफ पखिड़जी वियो, धुरियुनि में छिकताण। जैकबाबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां बिजली जी डिघी लोड शेडिंग, ट्रिपिंग, नाजायज़ ॾंड लॻाए गरा बिल उमाणण ऐं पीअण जे मिठे पाणी जी खोट ख़िलाफ़ 7 ॾींहं बि एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई वई। अॻवाननि जो चवणु हो त सेप्को जे करप्ट टैक्सीअनि जूं शहरनि सां नाजाइज़ियूं वधी वयूं आहिनि। जैकबाबाद जा MNA MPA अघोर निंड सुतल आहिनि। उन्हनि घुर कई त लोड शेडिंग ख़त्म करे वाधू बिल उमाणण वारो सिलसिलो बंदि कयो वञे ऐं शहरनि खे मिठो पाणी फराहम कयो। ठुल जे ॻोठ साजन बंगलानी में 25 ॾींहं अॻु कारें तकरार तां ज़ख्मी थियल नौजवान इरशाद बंगलानी फौत थी वियो, केस दाख़िल। गढ़ी खैरो वासी नादिर एरी ऐं जैकबाबाद वासी नारी प्यार जे परणै लाइ घरां निकिरी विया। नारी जे वारिसनि जी फरियाद ते सिविल लाइन पुलिस जी ॻोठ गौस बख्श एरी ते चढ़ाई। चादर चौदीवारी जो तकद्दुस पामाल, औरतनि ते तशद्दुद। पुलिस एक नौजवान समेत 10 वरियनि जे नीगर सलीम खे भी खंभे खणी वई। चौपाए माल समेत घरेलू कीमती सामान भी पुलिस ॿोहारे वई। मुतासिरनि जो एहतजाज कंदड़ मुस्मात इरशादा, मुस्मात अमीरा, फाइक अली, रसूल बख्श एरी ऐं ॿियनि जो चवणु हो त कुछ वक़्त अॻु नादिर एरी भयो बरादरी जी नारी इरशाद ख़ातून सां प्यार जो परणो कयो हो, जंहिं बाद हाणे नारी जे वारिसनि पुलिस सां मिली भगत करे असां ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। IG सिंध नोटिस वठी असांखे इंसाफ़ फराहम करे। होॾां नारी पारां भी वीडियो पैगाम जारी, राज़ी ख़ुशी नादिर एरी सां परणो कयो आहे। सिविल लाइन पुलिस पारां असांखे अदालत ताईं भी वञण नथो ॾिनो वञे ऐं पुलिस मुंहिंजे साहुरे जे भाउ शहज़ादे खे खंभे गुम कयो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। ठुल में B सेक्शन थाने जी हद ॻोठ शेख मोहम्मद पहोड़ में ज़मीन जे तकरार तां मामे ऐं भाणेजनि में झेड़ो। हिक ई धुर जा 6 ॼणा ज़ख्मी। भाणेजन शेर मोहम्मद पहोड़, अब्दुल वाहिद, गुलाम अब्बास ऐं धनी बख्श पहोड़ जो मामे ख़िलाफ़ एहतजाज। संदन चवणु हो त जवाबदारनि पारां ज़मीन जी माप करण दौरान असां मथां हमलो कयो वियो आहे, जंहिंमें असांजा 6 ॼणा ज़ख्मी थिया आहिनि। तंहिं बावजूद पुलिस असांजो केस भी दाख़िल न पई करे, जॾहिं त मुख़्तियारकार ठुल असांजे मुखालिफ़नि सां मिली ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो, जंहिं सबब ज़मीन जी माप नथी कराई वञे। मुतासिर धुर जो इल्ज़ाम। जैकबाबाद में अली मोहम्मद अवामी पार्टी पारां अणएलानियल लोड शेडिंग ऐं सिंध में जाली डोमिसाइल ठाहिण ख़िलाफ़ चेयरमैन दिलमुराद लाशारी, बिलावल दश्ती, साजिद भंगर ऐं अब्दुल गनी थईन जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ठुल में पीअण जे मिठे पाणी जी फराहमी लाइ जिद्दोजहद एक्शन कमेटी पारां जमाल जोश बुर्डो, खुर्शीद सूमरो, इमदाद बिजाराणी, सरवान सिंधी, वसीम कुरैशी, कुदूस शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में जोंगल मोड़ खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त ठुलवासियुनि खे 3 सालनि खां मिठो पाणी नथो ॾिनो वञे। मिठे पाणी लाइ आयल करोड़े रुपया करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि। हुननि घुर कई त मिठे पाणी जी स्कीम जी अदालती जांच कराई वञे। बहादुरपुर में ड्रेनेज स्कीम जो कम अध में बंद थियण ते इलाइक़े वासियुनि जो मीर हसन बहरानी ऐं हाकिम गबोल जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त ठेकेदार अब्दुल सत्तार बिरोही कम अध में बंद करे फरार थी वियो आहे। SDO पब्लिक हेल्थ अर्ज़ मोहम्मद बुर्लो भी साणस मिलियल आहे। होॾां रातो करण ते ठेकेदार हाजी अब्दुल सत्तार बिरोही जैकब न्यूज़ खे ॿुधायो त ही स्कीम 1 करोड़ 50 लख रुपयनि जी आहे, जंहिं ते 26 लख रुपया जारी कया विया आहिनि ऐं मूं रक़म खां ॿीड़ो कम करायो आहे। हाणे भी मुंहिंजी मशीनरी साइट ते मौजूद आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट शिकारपुर जे हुकुम ते जहानवा थाने ते औरतनि ऐं ॿारनि खे खंभण बाद नाहक बांदी बनाइण ते DSP खानपुर गुलाम रसूल पांवर, चैन SHO रुस्तम आशिक अबड़ो, SHO नापरकोट अमीर अली शाह, SHO न्यू फौजदारी सदोरो लाशारी, SHO जहानवा मोहम्मद हसन मलिक, औरत पुलिस एहलकार अनीला ऐं 2 पुलिस एहलकारनि मुश्ताक अहमद ऐं मोहम्मद सिद्दीक ख़िलाफ़ केस दाख़िल। कुछ ॾींहं अॻु ॻोठाणे पारां अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई त पुलिस पारां ॻोठ ते चढ़ाई करे भंज ड्राह ऐं फुर लुट करण बाद औरतनि ऐं ॿारनि खे खंभे गुम कयो वियो आहे, जंहिं बाद अदालती छापे में औरतूं ऐं ॿारड़ा जहानवा थाने तां बाज़ियाब कराया विया। मटियारी में खैबर वारे इलाइक़े में मामूली ॻाल्हि तां मलाह बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। फायरिंग, इतला ते पुलिस पहुची 4 भाइरनि खे गिरफ़्तार करे वरितो। सदमे में संदन अमड़ फौत। ॿिए पासे अल्लाह ॾिनो सांद में ॼाम वाह वटि पाणी चोरी करण वारे मामले तां खोसा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि 5 औरतनि समेत 15 ॼणा ज़ख्मी, अस्पताल मुंतकिल। नवाब शाह जी मलिक कॉलोनी में मस्जिद जी तामीर ते झेड़ो। खंजर लॻण सबबि 3 ॼणा ज़ख्मी। मछरियल माण्हुनि पारां पथराव में केतिराई माण्हू ज़ख्मी। शरपसंदनि केतिरनि मोटरसाइकिलनि खे बाहि ॾेई छॾी। इत्तला ते पुलिस जी वॾी नफ़री इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो। वाक़े बाद शहर में छिकताण वारी सूरत हाल पैदा थी।
मटियारी में STP अगवान जाम शौकत अबड़ो ऐं समाजी अगवान रहमतुल्लाह तुर्क जी मेज़बानी हेठ ऑल पार्टीज़ गोल मेज़ कॉन्फ्रेंस थी गुज़री। तालीम, सेहत, पानी, बिजली, गैस, वसीलन जी मालकी, अमन व अमान समेत बुनियादी मसलन जे हल लाइ मटियारी जिद्दोजहद कमेटी जो बुनियाद रखियो वियो। मीरपुर माथेलो वेझो कींझर पिताफी में मेहरानी बिरादरी जे माण्हुनि कारे इल्ज़ाम लगाए नौजवान रियाज़ पिताफी जी ज़मीन ते कब्ज़ो करे वणनि जी वाढी शुरू करे छॾी। मुतासिर धुर पारां इल्ज़ाम रद्द। इल्ज़ाम हेठि आयल नौजवान जे वालिद साबिर पिताफी एहतजाज कंदे चयो त बासरनि मुंहिंजे पुट मथां तोहमत मढ़े ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं ज़मीन ते बीठल लखें रुपयनि जा वण बि वढिया आहिनि। असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। काज़ी अहमद पुलिस सिंधी अदबी संगत शाख जे काउंसलर शाइर शताब ज़रदारी खे चोरी केस में गिरफ़्तार करे वरितो। इत्तला ते केतिराई शाइर ऐं अदीब थाणे पहुची विया। पुलिस जो चवणु आहे त इलाइक़े जे ज़मींदारनि सैयद अज़हर शाह ऐं सैयद मज़हर शाह जी फरियाद ते खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त शताब ज़रदारी जो चवणु हो त असांजो सैयद मज़हर शाह सां ज़मीन जे मामले तां तकरार हलंदड़ आहे, मूंखे चोरी जे कूड़े केस में गिरफ़्तार करायो वियो आहे। कोटड़ी कबीर वासण नारी पक्का घांगरो वासी नौजवान सां हैदराबाद जी अदालत में पसंद जो परणो करे छॾियो। नारी सनम सोलंकी जो चवणु हो त असां राज़ी ख़ुशी प्यार जो परणो कयो आहे, मुंहिंजो मामो सिद्दीक़ सोलंकी धमकाए रहियो आहे, तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो। मटियारी में क़ौमी अमन कमेटी NPCIH जे वर्कर्स पारां मुफ़्त मास्क ऐं सैनिटाइज़र विराया विया। चेयरमैन NPCIH इमाम अली मजीदानो जो चवणु हो त कोरोना हिकु ख़तरनाक वबा आहे, जंहिं लाइ असांखे हुकूमत पारां जारी कयल ज़ाब्ता इख़लाक़ जी पासदारी करणी पवंदी। वबा जे ख़ात्मे ताईं एहतियात ज़रूरी आहे। हाला में एहसास किफ़ालत सेंटर ते माण्हुनि जी पी पुलिस ऐं एजेंट माफ़िया सरगर्म। 500 खां 2000 ताईं कटौती जो अमल जारी। साफ़िन पारां हिकु एजेंट वटां 100 खां वधीक कार्ड हथ करे हाला पुलिस हवाले करण बावजूद पुलिस एजेंटनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। रक़म वसूल करण लाइ ईंदड़ ग़रीब माण्हू परेशान। ही हुयूं हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।